उमरकोट जे हर हिक भित ऐं हर हिक कुंड कुड़छ में तारीख़ समायल आहे। म्युनिसिपल कमेटी जे चेयरमैन ख़ालिद सिराज सुमरो साहब सां। अस्सलाम वालेकुम सर, कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैरु लॻो पियो आहे। थैंक यू सो मच त तव्हां दावत ॾिनी। अल्हम्दुलिल्लाह। टाइम तव्हां असांजे लाइ कीअं कढी वरितो सर? इहो ॾाढो मुश्किल हो। सब फजर नमाज़ खां स्टार्ट थी वेंदो आहे। 7-8 बजे ही कॉल अची वेंदा आहिनि ऐं 9 बजे पंहिंजी रूटीन ऑफिस लाइफ स्टार्ट करे छॾींदा आहियूं। पर सर तव्हां नाश्तो केॾी वक़्तु कंदा आहियो? नाश्तो मुंहिंजो हली थींदो आहे बिफोर 9। तमामु घणो शिकायतूं नज़र ईंदियूं आहिनि त हिन वक़्तु जेको आहे लोकल लेवल ते, लोकल सतह ते, लोकल गवर्नमेंट जी जेकॾहिं ॻाल्हि कयो त इख़्तियार कोन आहिनि। हर में जेकॾहिं ॾुकारी सूरत में माण्हू उमरकोट थो अचे, नारे में बि पाणी जी किल्लत ऐं ॿोॾ वारी सूरत हाल बि उमरकोट ते इफेक्ट करे। त असांजी आबादी जेका 2005 में हुई उन खां हाणे कोई 10 गुना वधी वई आहे। तव्हांखे रोज़मर्रा जेको फेस करिणो पवे पियो, आम माण्हू तव्हांजी तरफ़ शिकायत खणी अचे थो, उहो कहिड़ो हुजे? हिते घणे में घणो माण्हू अचे थो, उहो अचे थो पाणी जे मसइले ते। वाटर स्कासिटी इज़ अ मेजर इशू ओवर हियर। असां वटि स्कीम वाटर सप्लाई जी ऑलरेडी आहे, पर उहा नंढी आहे। हाणे उनखे वधाइण लाइ स्कीम ते कमु हले पियो। तो वालिद सां तव्हां ॿिन्ही जी घणी लॻी आहे? वालिदा सां? वालिदा सां ॿिए हिसाब सां आहे, वालिद सां ॿिए हिसाब सां। घणो केस आहे? घणी अटैचमेंट केस आहे? ॿिन्ही सां आहे मुंहिंजी बराबरि। सफ़र त मूंखे पसंदि तमामु घणो आहे ऐं सफ़र ई कंदो रहंदो आहियां। मुंहिंजो अधु घर त गाॾी आहे। अच्छा, कासिम साहब तव्हां खां वॾा आहिनि या तव्हां उन्हनि खां? मूंखां कासिम साहब वॾा आहिनि। सोशल मीडिया ते तारीफ़ तव्हांखे वधीक पसंदि आहे या अवामी सारा जेके रूबरू लाइव अची करे तव्हांजी सारा? अवामी। अच्छा, सोशल मीडिया ते थींदड़ तारीफ़ तव्हांखे पसंदि आहे? कम ऑन सर। कासिम साहब त सिर्फ़ु बिज़नेस ऐं असीं पंहिंजी क्रिकेट खे टाइम ॾींदो। अच्छा, हाणे यकीनन उहो सभु शयूं मूंखे बिज़नेस खे बि घटि टाइम ॾियणो थो पए ऐं पंहिंजे क्रिकेट खे बि घटि ॾियणो थो पए। हाणे जो फोकस आहे। सर जन जेके आहिनि उहे क्रिकेटर बि आहिनि, सां गॾु गॾु सर जेको आहे एक्टिंग बि करे चुका आहिनि। ॾिसंदा प्रोग्राम आवाज़ जो महिमान छंछर ऐं आचर शाम 5:10 ते।